नाज़रीन आउं हिन वक़्तु मौजूद आहियां हैदराबाद वेंदड़ जेको मसूबरी शहर खां लिंक रोड आहे जेको हंधा हंधा उखड़ी वियो आहे। इलाइक़े वासी सख़्तु अज़ाब में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अचो त जेकम न्यूज़ पारां हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा कहिड़ा वीचार आहिनि। जी बिल्कुलु ई मसूबुरगड़ी खां हैदराबाद वेंदड़ लिंक रोड आहे जेको काफ़ी सालनि खां वठी न ठही सघियो आहे। रोड ते जेको आहे काफ़ी खॾा पइजी विया आहिनि। हितां अचु वञु में जेको आहे काफ़ी तकलीफ़ आहे ऐं को मरीज़ आहे या को एमरजेंसी में वञण लाइ बि जेको आहे असांखे तमामु तकलीफ़ आहे अचु वञ में। ऐं राति जो जेको आहे हिते फुर जूं बि काफ़ी वारदातूं थी चुकियूं आहिनि ऐं हिन रोड ते काफ़ी हादसा बि थी विया आहिनि जंहिंमें मोटरसाइकिलूं या कार या चिंची वग़ैरह जो हादसा बि थी चुका आहिनि। सो इन हवाले सां असीं बस वारनि खे जेको आहे अपील था कयूं त ख़ुदारा हिन तरफ़ जेको आहे ध्यानु ॾेई करे हिन रोड जो मरमत करायो वञे जीअं हितां जे इलाइक़े वासियुनि खे सफ़री सहूलियत मिली सघे। थियो आहे हिन रस्ते जी जेको आहे सो बिल्कुलु कंडीशन एतिरी त ख़राबु आहे जो कई टाइम ते हिते काफ़ी सारी वारदातूं बि थियनि थियूं ऐं उन खां अलावा हिन रोड जी कंडीशन अहिड़ी आहे जो हींअर बि तव्हां अगरि कंहिं हिन रस्ते तां वेंदव त मुंहिंजे ख़्याल सां काफ़ी सारियूं बाइकूं डेली वेजिस ते 8 खां 10 बाइकूं जेको आहे सो हुते ख़राब बि थियनि थियूं छो त पंचर थियो वञे। ऐं हिते माशाल्लाह असांजे रोड अहिड़ो भलो ठहियलु आहे जो रुगो खॾा जेकी बि तव्हां खाई पी ईंदव हिन रोड जे अगरि तव्हांखे कुझु हज़म करिणो हुजे त तव्हां मसूबुरगड़ी वारे रोड ते चढ़ी सघो था। उते तव्हांजो सभु कुझु हज़म थी ईंदो। रोड जो ई हालत ॾिसो था तव्हां। असां राति जो देरि सां 11 साढे 11 बजे अचूं था। हवा टाइम लॻो पियो आहे ना हिते पुलिस ना छा रोड जो हालत इहा रोड चोरियूं था थियनि। असांखे तकलीफ़ थो थिए। बराए महिरबानी रोड खे ठाहे ॾियनि असांखे। मसूं खां जेको छलग्रीन ताईं अहिड़ो रोड भॻल आहे साईं जो अंदाज़ बेअंदाज़ ॼार के खॾा खूबा लॻा पिया आहिनि। का सहूलियत कोन्हे हिन रोड ते। अहिड़ी हालत लॻी पई आहे हिन रोड जी। अचण वञण जूं गाॾियूं उहे बि किरनि पियूं साइकिल मोटर उहे खॾनि खूबनि बि पिया हलनि। ॾिसो गाॾी कीअं पियूं वञनि आहिस्ते आहिस्ते। असांजे महिरबानी करे रोड ठाराए ॾिनो वञे। असांजे स्कूल में अचण वञण में ॾाढी ॾुखियाई थिए थी। नाज़रीन हैदराबाद जी यूनियन काउंसिल मसूबुरगड़ी जेका 25,000 खां वधीक आबादी रखंदड़ ही मसूबुरगड़ी यूनियन काउंसिल आहे जेको हिकु शहर आहे जंहिंमें ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए। तव्हां जेकम न्यूज़ पारां कयल ॻाल्हि ॿोल थी हिननि जो इहो ई चवणो त हिते असां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं त हिते असां पंहिंजा मरीज़ जेके हैदराबाद जेके वेम घर जा मुंतक़िल करण दौरान औरतुनि खे तकलीफ़ूं वधणु शुरू थी वेंदियूं आहिनि। जॾहिं त ॿी ॻाल्हि ॿिए पासे ॾिठो वञे त हिते राति जे टाइम ते हिते वारदातूं पिणु हिन रोड जे करे वधी वियूं आहिनि। जॾहिं त हिते खॾा हुजण जे करे जेके ॾोह करण ते ॾोहनि में पिणु इज़ाफ़ो अची वियो आहे। जॾहिं हिते इलाइक़े वासी सख़्तु अज़ाब वारी ज़िंदगी हिन रोड जे करे गुज़ारे रहिया आहिनि जो ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे पिणु नुक़सानु आहे। जॾहिं त हिननि बस वारनि खां इहा अपील कई आहे त ख़ुदा हिन रोड जो कमु जल्दी जेको ठाराए ॾिनो वञे ऐं रोड जो कमु शुरू करायो वञे त जीअं इलाइक़े वासियुनि खे सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही सां गॾु नूर मोहम्मद जेकम न्यूज़ मसूबुरगड़ी।